नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवां खे शाइन टीवी न्यूज़ में भली कार ख़बर नालूं त सालेपट जनोजी जो रवासी मंठार शबानी गुज़िरियल ॾींहुं खैरपुर खां वापसी ईंदे रस्ते में फ़ौरन पारां पहाड़ी इलाइक़े में क़तल वारसन आदि बख्श शबानी, ख़ैर मोहम्मद शबानी, अली मोहम्मद शबानी ऐं ॿियनि रोड़ी रोड जुनको ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते वारसन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मंठार शबानी ऐं संदसि हारी इक़बाल पंजाबी खे खैरपुर मां वापसी ते शादी शहीद शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर थाणे जद पहाड़ी इलाइक़े में मोटरसाइकिल सवार टिनि फ़ौरन अॻु ॾेई फुर कई मज़ामत ते पिस्टल जो फायर करे मंठार शबानी खे क़तल करे ऐं साणसि गाॾी इक़बाल पंजाबी खे मार कुट करे फिटो करे विया। फौती जी मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। जॾहिं त उन्हनि वधीक चयो त इतलाह ॾियण ते पुलिस पारां साॻी रीत हदबंदी जो तकरार ॼाणाए ही क़तल बि विञाइण में। रिपोर्ट मोहम्मद सचा पट मां।